नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। नवाज़ शाह मां आशिक़ अली गमन जी ख़बर शामिल कंदासीं। सोशल वेलफेयर सिहत खाधे शहीद बेनज़ीराबाद पारां आलमी इदारे सिहत जे ताउन सां बरसातुनि सबबि पैदा थियल सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ ज़िलाई शहीद बेनज़ीराबाद में कमु कंदड़ समाजी तंज़ीम हेल्थ वर्करनि लाइ तरबियती वर्कशॉप DHO ऑफिस में थी गुज़री। उन मौक़े ते आलमी इदारे सिहत जे मास्टर ट्रेनर डॉक्टर ज़ैद जमाली वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ॿुधायो त बरसातुनि सबबि माण्हुनि जी सूरतहाल ते सभ खां वधीक नुक़सानु ख़राब पाणी सबबि पहुतो आहे, जंहिंजे करे माण्हू डेंगी, मलेरिया, डायरिया समेत ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। उन हवाले सां सिहत खाते पारां आलमी इदारे सिहत जी मदद सां माण्हुनि सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। उन वधीक चयो त बरसाति सबबि मुतासिरीन थींदड़ माण्हुनि जे घर पहुचाइण लाइ हुकूमत सां गॾोगॾु समाजी तंज़ीमनि जो पिणु अहम किरदारु रहियो आहे। हुन वधीक चयो त सूबे में कमु कंदड़ समाजी तंज़ीमनि में हेल्थ वर्करनि जी तरबियत लाइ 9 ज़िलनि जो टारगेट मिलियल आहे, जॾहिं त अॼु 6 ज़िला शहीद बेनज़ीराबाद में तरबियत वर्कशॉप मुनक़िद कई आहे, जंहिंजो मक़सदु समाजी तंज़ीमनि उन ॻाल्हि जो पाबंद बणायो आहे त हू पंहिंजे इलाइक़नि में वञी करे डेंगी, मलेरिया समेत ॿियनि बीमारियुनि खां बचाव जी आगाही फ़राहम कनि। उन मौक़े ते तरबियती वर्कशॉप खां ख़िताब कंदे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद डॉक्टर दोस्त जमाली चयो त समाजी तंज़ीमनि खे घुरिजे त हू अवामी भलाई जे कमनि में वधि खां वधि हिसो वठनि, छाकाणि त इंसान ज़ात जी ख़िदमत करणु कंहिं बि इबादत खां घटि न आहे। वर्कशॉप खां ख़िताब कंदे एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर शहीद बेनज़ीराबाद मोहम्मद साबिर कुरैशी ऐं एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला डायरी चयो त ज़िले में कमु कंदड़ समाजी तंज़ीमनि ऐं हेल्थ वर्करनि जी तरबियत ॾियण लाइ ही बहितरीन प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त कोशिशि हूंदी त ईंदड़ वक़्त में पिणु अहिड़ा आगाही वर्कशॉप मुनक़िद कया वञनि जीअं मुस्तक़बिल में चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ आसानी थी सघे। हुननि तरबियती वर्कशॉप में शिरकत कंदड़नि मास्टर ट्रेनर जो शुक्रिया अदा कयो। वर्कशॉप में डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर अब्दुल रहमान ख़ासकेली, सोशल वेलफेयर ऑफिसर मीर हसन बिरोही समेत मक़ामी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि पिणु शिरकत कई।